असां जूं हॾियूं मज़बूत हूंदियूं त असांजे जिस्म खे सहारो मिलंदो। असांजो जिस्म हॾियुनि जे करे ई मज़बूत रहंदो आहे। उन लाइ हॾियुनि ऐं जोड़नि जो मज़बूत हुजणु ज़रूरी आहे। जिन माण्हुनि जूं हॾियूं कमज़ोर हूंदियूं आहिनि उन्हनि खे केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। अव्हां खे ख़बर हूंदी त असांजूं हॾियूं कैल्शियम मां ठहियल हूंदियूं आहिनि, पर उन खां सवाइ बि हॾियुनि खे ॿियनि वाइटामिन्स ऐं ग़िज़ाई शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। हॾियुनि जी मज़बूतीअ लाइ कुझु शयुनि खे ग़िज़ा जो हिसो बणाए सघिजे थो। जॾहिं माण्हू 30 या 35 सालनि जो थी वेंदो आहे त हॾियुनि मां कैल्शियम निकिरणु शुरू थी वेंदो आहे, पर जिस्म में पोटेशियम ऐं मैग्नीशियम मौजूदु हुजनि त उन सां वाइटामिन डी बैलेंस में रहंदो आहे। उन लाइ गजर या शकरकंदी हॾियुनि ऐं जोड़नि में नई जान विझी छॾींदी आहे। ही अहिड़ो सुपर फूड आहे जेको पोटेशियम ऐं मैग्नीशियम सां भरपूर हूंदो आहे। हॾियुनि खे मज़बूत रखण लाइ ग्रेप फ्रूट जो इस्तेमालु करे सघिजे थो। खटो मिठो ही मेवो वाइटामिन सी मां भरपूर हूंदो आहे ऐं उन जी कमज़ोरी ख़तमु कंदो आहे। खुराक में जेकॾहिं इंजीर हुजे त इहो ज़बरदस्त रहंदो, छो त इंजीर में कैल्शियम, पोटेशियम, मैग्नीशियम ऐं वाइटामिन्स हूंदा आहिनि जेके हॾियुनि लाइ ज़रूरी हूंदा आहिनि। सैल्मन मच्छी बि ग़िज़ाई शयुनि जो खज़ानो आहे। हिन मच्छीअ में कैल्शियम, मैग्नीशियम, वाइटामिन डी, पोटेशियम, ओमेगा 3 फैटी एसिड्स हूंदा आहिनि। ही मच्छी हफ़्ते में 3 भेरा खाइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। सायूं भाॼियूं बि अनेक फ़ाइदा रखंदियूं आहिनि। साइंसी तौर ते बि इहो मञियो वेंदो आहे त उहे बीमारीअ जो ख़तरो घटाइनि थियूं। सावनि पननि वारियूं भाॼियूं अव्हां जे हॾियुनि जी मज़बूतीअ लाइ बहितरीन ग़िज़ा आहिनि।